पन्नुआकिल ज़िले काउंसिल सखर पारां ज़िले जे तमाम यूसीन में मच्छरमार स्प्रे मुहिम शुरू कई वई आहे। इन ॾिस में पन्नुआकिल जी यूनियन काउंसिल बाईजी शरीफ में मेंबर ज़िले काउंसिल सखर हाफ़िज़ रफ़ीक ऐं मंसूमरो पारां 2 ॾींहनि ॾांहुं पंहिंजी यूसी बाईजी शरीफ में मच्छरमार स्प्रे कराई। सैयद अली गोहर शाह ज़िले काउंसिल जी टीम सां ऐं उन इनाम सूमरो ऐं यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि चुंगा पनियो कल्होड़ो अब्दुल रहमान भंगर अमीर बख्श कल्होड़ो मोहम्मद हाशिम सूमरो लीमू जोगी कोटवारा मोची सादिक कल्होड़ो बाईजी शरीफ लालू माकू सूमर डखर बहादुर डखण साले वरंद बचल धारे जो जुमो भुट्टो रजिया भुट्टो वालू डखण साबुल धाणे जो मौजिल बांड दुर मोहम्मद थईम ऐं ॿियनि ॻोठनि में मच्छरमार स्प्रे करायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।